ऐं सभ खां पहिरियां अॼु सेन जे क़ाइम कमेटी जी तरफ़ां जेका कोकस मीटिंग थी आहे उन में सिंध असेंबली तरफ़ां कोकस कमेटी ठहियल आहे ऐं उन्हनि जा नुमाइंदा शरीक थिया आहिनि। सिंध हुकूमत जा नुमाइंदे सां असीं शरीक थिया आहियूं। अॼु जेको प्रिया कुमारी जे हवाले सां जेका सेकंड GIT कमेटी ठही आहे पुलिस डिपार्टमेंट जी तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां उन में या जेका ब्रीफिंग मिली आहे उन में आउं सम्झां थो असां पुरमेंद आहियूं त सिंध हुकूमत सिंध पुलिस होम मिनिस्ट्री उन में संजीत आहिनि त काफ़ी अरसे खां सिंध जे माण्हुनि जो असांजे हिंदू कम्यूनिटीअ जो जेको देरीना मुतालबो आहे त प्रिया कुमारी जल्द खां जल्द वाजियाब थिए ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जे ब्रीफिंग असां हिकिड़िया उमेद रखूं त प्रिया कुमारी जल्द खां जल्द वाजियाब थींदी। पहिरियां बि त गुज़िरियल 4 सालनि खां सूबाई वज़ीर जेको आहे सूबाई घरू वज़ीर जेको आहे उन बि जेको आहे प्रिया कुमारी जे वालदेन सां मुलाक़ात कई IG सिंध मुलाक़ात कई उन महिल बि तव्हांखे यकीन हुयो हाणे बि तव्हांखे यकीन न आउं सम्झां थो जेका पहिरीं GIT ठही हुई तव्हां जेका वालदेन जे हवाले सां ॻाल्हि कई आहे CM हाउस मीटिंग थी हुई 5-6 कलाक जो वॾो सेशन हुन में आउं शरीक हुयुसि ऐं उन जूं सॼी फैमिली हुई। उन में असांजा नोटेबल जेके हिंदू कम्यूनिटी जा माण्हू आहे असां उन वक़्तु पुरमंद आहियूं। हिन सिलसिले में कुदरती तौर ते जेका घणी देरि थी वई आहे उन में असां इहा उमेद रखूं त सिंध हुकूमत सिंध पुलिस को शक न आहे त उहा हाणे वरी नए सिर उन में पंहिंजो एफर्ट्स वठे पई ऐं ईंदड़ वक़्त में उमेद कयूं का बहितर ख़बर ईंदी।